बशीर शरफ के क़ौमी कारकुननि खे 16 अगस्त ते भिटाइयाबाद मां खंभे गुम कयल ॿिनि भाइरनि शागिर्दनि गुलाम रसूल शर ऐं बशीर शर अञा ताईं आज़ाद थी न सघिया आहिनि। वारसनि पारां संदन आज़ादी अला पीर सन वालिद अब्दुल रज़ाक शर, भेनरुनि मुर्क शर ऐं पर शर मुनीर मंगसी, सचल वधियो रजब मंगसी, भूरल बुलेदी, ज़मान शाह, सईद मल्हण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मैन सफूरा चौरंगी जे हथनि में एहतिजाजी बैनर खणी आज़ादी जे लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अब्दुल रज़ाक शर चयो त 2 महीननि खां घर मां खंबी खयल 2 पुट लापता आहिनि। हू 2 महीननि खां रोडनि ते आहिनि पर को बि नोटिस न वरितो वियो आहे। पटन जो को बि तंज़ीम सां वास्तो नाहे। जेकॾहिं हिननि जो को ॾोह या को क़सूर आहे त अदालत सगोरी में पेश कयो वञे। मुर्क शर चयो त असीं सख़्त परेशान आहियूं। भाइरनि जी गुमशुदीअ खां पोइ अमर जी तबियत ख़राब थी वई आहे। असांजा भाइर बेगुनाह आहिनि। इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं आज़ादीअ में मदद कनि। पर शर दाहींदे चयो त असीं बि हिन मुल्क जा शहरी आहियूं त पोइ असां सां नाइंसाफ़ी छो? कंहिंखे लापता करणु मुल्क जे आइन ख़िलाफ़ आहे। भाइरनि खे फौरी आज़ाद कयो वञे। मुनीर मंगसी चयो त केतिरा ई क़ौमी कारकुन गुम आहिनि। सदन में मातम जो माहौल आहे। ॾोह कंदड़नि लाइ जेल ऐं अदालतूं मौजूदु आहिनि। उन करे इल्ज़ाम हेठि आयलनि खे मुल्की अदालतुनि में आंदो वञे। ॿी सूरत में आज़ाद करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे।